जरूरत ना है तवा ओवरसीज पाकिस्तान को मजदूरी कयो। जी तो सजे मुल्क जी हाँ लाड़काने में भी जश्न आज़ादी जी तकरीबूं जोर शोर से मल्हायूं पियूं वञनि। असां सां गॾु हिन वक्त तहरीक लबैक तरफा कामशा बुखारी को हिकिड़ी रैली कढी वही है। असां सां गॾु TLP जा अॻवान मौजूद आहिनि। अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह ये अॼोको ॾिहाड़ो असांजे लाइ तमामु ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे। सभिनी पाकिस्तान आवाम के मुबारकबाद पेश कयूं था तहरीक लबैक पाकिस्तान दिल्ली लाड़काने तरफा जो ख़ुशी के मौके ते इहो पैगाम आहे सभिनी खे त अल्हम्दुलिल्लाह असां अंग्रेज़नि ऐं हिंदुनि खां त आज़ाद थी चुका आहियूं, पर अॼु वक़्तु आहे जो असां जेके करपट हुक्मरान आहिनि असांखे उन्हनि खां आज़ादी करणु घुरिजे। जेके बि आहिनि उहे उन्हनि खां असांखे आज़ादी करणु घुरिजे। इस्लाम दीन खे बुलंद करण जे लाइ तहरीक लबैक पाकिस्तान साथ ॾींदा। शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह पाक जा लखें करम लखें एहसान जो अल्लाह तबारक व तआला असांखे पाकिस्तान मुल्क जड़ी अजीम नेमत अता फरमाई जंहिंमें असां आज़ादी सां अल्लाह तबारक व तआला जी इबादत कुरान पाक जी तिलावत ऐं सुहिणे नमूने सां असां पंहिंजी इस्लामी तालीमात के मुताबिक कम करे सघूं था। अल्लाह तबारक व तआला जे बारगाह में यो अर्ज़ आहे अल्लाह तबारक व तआला इन इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के इस्लामी मुमलकत पाकिस्तान बनाए ऐं हिते इस्लाम जो ऐं कुरान जो हुकुम नाफ़िज़ थिए। जीअं असां सुकून सां हिते ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ईअं हिते सुकून सां इस्लामी कानून नाफ़िज़ करे सघूं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। जीअं त हर साल जीअं तहरीक लबैक पाकिस्तान ज़िले लाड़काने तरफा पाकिस्तान आज़ादी मार्च के मौके ते मरकज़ी अमीर अल्लामा हाफ़िज़ सयाद हुसैन रज़वी दामत बरकातुहुल आलिया जे नज़र करम सां हर साल जीअं असां पंहिंजे मरकज़ ज़िली दफ़्तर दरबार आलिया हज़रत कामशा बुखारी रहमतुल्लाह अलैह खां हिन रैली जो आगाज़ कयोसीं जेका हींअर प्रेस क्लब लाड़काणो ते पहुती आहे। असां सभ खां पहिरियों इहो रखणु चाहियूं था मुंहिंजा साईं त जेको हिन पाकिस्तान जे मक़ासिद लाइ आज़ादु कयो वियो हुयो अफ़सोस सां चवणो थो पए हिन पाकिस्तान हुन मक़ासिद खां हटिजी वियो आहे। छो जो असांखे 76 साल जी तारीख़ सां वरजाए ॾिसो त करप्ट ऐं बदनियत असांखे हुक्मरान नथा कनि। सो असां पाकिस्तान खे वरी बि इहा इल्तिजा कंदासीं हिन वक़्तु अखियूं खोलियो तव्हां नव माह जे वाक़े मां अंदाज़ो लॻाए सघो था त पाकिस्तान जा दुश्मन केरु आहिनि ऐं पाकिस्तान जा सजण केरु आहिनि। तहरीक लबैक पाकिस्तान तां तारीख़ वरजाए ॾिसो अॼु ताईं तारीख़ी अल्हम्दुलिल्लाह मार्च थिया आहिनि, रैलियूं थियूं, धरना थिया आहिनि, उन में पाकिस्तान जो हिकिड़ो पतो बि टुटणु न वियो आहे। असांजा क़ाइदे मुतम फरमाईंदा हुआ त असांखे कोई मुहबे वतन हुजण जा सबक़ न सेखारे। असांखां वधीक कोई मुहबे वतन आहे त साम्हूं अचे ऐं असांखां वधीक कोई मुहबे इस्लाम बि न आहे। अगरि मुहबे इस्लाम आहे त साम्हूं अचे। असां उन ई बुनियाद ते हिन वक़्तु इहो आला अदलिया खां चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां मुतालबो था कयूं त खुदारा इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान के फ्री फेयर कयो वञे ऐं तहरीक लबैक पाकिस्तान के जेको आइनी हक़ आहे उहो ॾिनो वञे ऐं उनखे फ्री हैंड इलेक्शन विहण जो मौक़ो ॾिनो वञे।